अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। गुरबत ॾींहों ॾींहुं वधी वई आहे, पर गुरबत जी कहिड़ी ॻाल्हि कजे। इन हवाले सां नामेरो लेखक शिकस्ता मज़ारी लिखे थो। चवणी आहे त ॾुखियो वक़्तु बादशाहनि ते बि ईंदो आहे, मगर मौजूदा हालतुनि जहिड़ो ॾुखियो वक़्तु जंहिं समाज जे चंद माण्हुनि खे छॾे करे बाक़ी हर इंसान खे धोॾे ऐं लोॾे छॾियो आहे। समय साल अॻु सिर्फ़ु ॾुकर माण्हुनि खे मुतासिर कंदो हो या के वबाई बीमारियुनि विघे माण्हू मुश्किलनि ऐं मुसीबतनि में पवंदा हुआ, मगर हींअर त हर तरह जी गुरबत इंसान खे बेपाड़ी वलजी या वकोड़े वई आहे। सभ खां पहिरें दर्जे ते जेका गुरबत अची इंसान में वासो करे वई आहे, सा आहे ज़हनी गुरबत। असल गुरबत जंहिं ख़ल्क़ खे पिनाए छॾियो आहे, सा आहे समाजी गुरबत, समाजी अणबराबरी। कुझु ख़ल्क़ पारां पाण खे वधि ऐं ॿिए खे कमतर सम्झणु ॼण त हिकु रस्म बणिजी वई आहे। आम माण्हू जे पेट जी बुख जी दोज़ख जेका हर गुरबत जी जड़ आहे, जंहिंमें सवें हुकूमतनि जे मुक़ाबले में हिन हुकूमत में 10 खां 15% ताईं जो रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। उहा मथे वेठल पॉलिसी साज़नि जी नाअहली आहे, उनजी अक़रबा परवरी, दौलत जमा करण जी हिर्स, उनजी बदउनवानी आहे, जंहिंखे लिकाइण लाइ उन्हनि पंहिंजे हेठां वरी ॾोहारी माण्हू रखी छॾिया आहिनि, जेके उनजे हर जुर्म ते कख रखंदा आहिनि, जिन जो कमु ई आहे जहालत वारी भुतारकी निज़ाम खे हथी ॾियणु, मज़बूत करणु, पंहिंजे भुतार जी हर ज़ाहिरी ऐं लिकियल बुराई खे मुस्बत बणाए उनखे एडवर्टाइज़ करणु। अहिड़ा केतिरा ई दिलि धोरींदड़ मंज़र असां पल पल पंहिंजे अखियुनि अॻियां थींदे ॾिसंदा आहियूं, पर सवाइ अफ़सोस करण जे कुझु न आहियूं करे सघंदा, छो त असांजे हथ में आहे ई कुझु कोन। जेके साहिब हैसियत आहिनि, उहे पाण ॼण त गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी जी रहिया आहिनि। ग़रीब खे ॾियण लाइ उन्हनि वॾियुनि गाॾियुनि वारनि वटि सिर्फ़ु गोली या चमाट आहे। हिकु हिंदुस्तानी लेखक कहिड़ी न हक़ीक़ी ॻाल्हि लिखी आहे त हिकु अमीर माण्हू केतिरनि ई एकड़नि ते फैलियल महल में रहंदो आहे, सुम्हंदो पोइ बि 6x2 फुट जे बेड ते आहे। बाक़ी उनजे समूरे बंगले में सिर्फ़ु उनजो अहंकार यानी गुरूर ई रहंदो आहे। अझो अटो ऐं लटो दुनिया में पैदा थींदड़ हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। असां अहिड़े हक़ खां केतिरा ई मासूम महरूम ॾिठासूं। कुझु ॾींहं पहिरियां गाॾियुनि जे हिकु गैराज में अहिड़नि मासूमनि खे ग्रीस ऐं आयल लॻल कपिड़नि में कमु कंदे ॾिसी अखियूं लुढ़क लाड़े वेठियूं। ट्रकनि जी मरमत वारी गैरेज में हिकु 6-7 सालनि जे मासूम खे 6 फुट जी लोही राड़ सां ट्रक जो टायर खोलींदे उनखे ग्रीस वग़ैरह ॾींदे ॾिसी न धरती धुॾी न आसमान किरियो। स्कूलनि जे दरवाज़नि ते अहिड़ा ॿार बि ॾिठा जेके स्कूल वञण जी उमिरि में समोसा ऐं चिप्स खपाईंदा आहिनि, गलियुनि में छोलनि जे थालियुनि खे खणी सॼो ॾींहुं होकरा ॾींदा आहिनि। आसी ज़मीनी शायदि अहिड़े ई मंज़र खे पंहिंजे हिकिड़े शेर में ईअं बयानु कयो आहे: आओ ख़ुदा तूं हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ, जहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू, पंहिंजनि ते निशान हणी वञ, आओ घड़ी खनि हेठि लही आ। कंहिं ॾाहे जे चवण वांगुरु गुरबत अलाह जो पैदा कयल निज़ाम न आहे, पर उहा ज़मीन वारनि जो जोड़ियल करप्ट निज़ाम आहे, जंहिं गुरबत जहिड़े देव खे जनमु ॾिनो आहे, जेको रोज़ु मिसकिननि जा हॾा बि गड़काए थो छॾे। ज़मीन वारनि जो अहिड़ो वैशी निज़ाम जंहिंमें ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब ऐं अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थी रहियो आहे, हिकु सोचियल सम्झियल सटियल साज़िश आहे, जंहिं तहत हू पंहिंजे असासनि में 24 कलाक इज़ाफ़ो कंदा रहनि था। ग़रीब जी क़िस्मत में हिकु वेले जी मानी बि लिखियलु आहे, अलाए जे नाहे। ग्लोबलाइज़ेशन में बैंकारी निज़ाम अहिड़े करप्ट सिस्टम जी पुश्त पनाही कनि था। अमीरनि जा असासा जेकॾहिं अरबें रुपया थी वञनि था त ॿिया अरबें रुपया हूअ पंहिंजे वफ़ादारनि जे अकाउंटनि में रखाइनि था। हिते हर शइ विकामे थी, मुफ़्त में सिर्फ़ु बुख मिले थी, मायूसियूं ऐं महरूमियूं मिलनि थियूं, गुरबत मिले थी, तंगदस्ती मिले थी ऐं मौत मिले थो। हीअ असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। शिकस्ता मज़ारी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।